मुझे करीम जे मथा ककरन जी छाव पांजा फार ॾिस हमसरी जी दावा करण वारा तू रीगता है फर्श पर है अर्श पर उनकी गुजर खुद ही तू इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर यार तू सरापा बुग़्ज़ की वो रहमतल लिल आलमीन फिर किस तरह आए यकीन तू भी बशर वो भी बशर। हाँ तू भाव सां कोन ठहंदो आहे माइटनि सां कोन ठहंदो आहे अज़ीज़नि सां कोन ठहंदो आहे कुर्बान मुस्तफ़ा जे ज़ात तां मुंहिंजे हबीब दुश्मन खे बि ॾोरापो कोन ॾिनो। हाँ पोइ बि तूं तो असां जहिड़ो आहे अल्लाह ताला हर हिकु इंसान खे बि तफ़ावत सां पैदा कयो आहे। ऐं तव्हां जहिड़ो न आहियो तव्हीं मूं जहिड़ा न आहियो। अवां पाड़ेसी बैठल खे ॾिसो जेको तव्हांजे भर में वेठो आहे सो तो जहिड़ो न आहे तूं हुन जहिड़ो न आहीं। अल्लाह ताला हर हिकु इंसान खे फ़र्क़ ऐं तफ़ावत सां पैदा फरमायो आहे। तॾहिं आम इंसान में ख़ुदा ताला फ़र्क़ ऐं तफ़ावत रखियो आहे। छा मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात असां जहिड़ी आहे? ईमान सां पुछ पंहिंजे ईमान खां असां जहिड़ी त नाहे पर रब करीम जो कसम आहे असांजो महबूब नबी करीम 1.25 लख नबियनि जहिड़ो बि न आहे। नबी भी शान वारा नबी भी मान वारा नबी भी इज्जत वारा सब मर्तबे वारा पर मुझे महबूब करीम जहिड़ा उहे भी कोन हा उन्हनि भी का दावा कान कई त नबी पाक जहिड़ा असां आहियूं। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे बेमिसाल बनायो आहे। मुझे महबूब करीम जे ज़ात बाबरकात जहिड़ो नज़ीर आहे ई कोन। अॼु खां तक़रीबन 250 साल अॻु में दिल्ली जे शहर में हिकिड़ो शख्स पैदा थियो जंहिंजो नालो हो शाह इस्माइल। शाह वलीउल्लाह जो पोटो हो अब्दुल गनी जो पुत्र हो हुन जो नालो हो शाह इस्माइल। उन हिकिड़ो मसइलो उथारियो त अल्लाह तबारक व तआला कादिर आहे एतिरो कादिर आहे जो मुहम्मद जहिड़ा कई मुहम्मद ठाहे सघे थो। समझो था अलाए न अल्लाह शहनशाह आहे उहो मुहम्मद जहिड़ा कई मुहम्मद ठाहे सघे थो। उन ज़माने जो आलिम हो हज़रत अल्लामा फज़ल हक खैराबादी। वॾो जय्यद आलिम हो वॾो वॾो आलिम हो खानदानी आलिम हो। उन शख्स शाह इस्माइल जो ताक़ुब कयो। उन जे रद्द में तहक़ीक़ुल फतवा जे नाले सां किताब लिखई जेको फ़क़ीर जे लाइब्रेरी में मौजूद आहे। चई ॻाल्हि ॿुध तूं तो चवीं त अल्लाह क़ादिर आहे असीं मञूं था अल्लाह क़ादिर आहे ख़ुदा जे कुदरत जो इनकारी काफ़िर आहे पर तो चवीं त अल्लाह क़ादिर आहे मुहम्मद जहिड़ा किरोड़े मुहम्मद पैदा करे सघे थो। अड़े होॾो अल्लाह वाइदो कयो आहे मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातम अल्लाह ताला फरमाए तो मां मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात के आखिरी नबी करे मोकिलियो आहे। उन खां बाद ॿियो को नबी कोन ईंदो। तूं तो चवीं त अल्लाह किरोड़े अहिड़ा पैदा करे सघे थो पोइ तूं त अल्लाह पाक जे वाइदे जो इनकारी आहे। गोया अल्लाह पंहिंजे वाइदे में कूड़ो थींदो अल्लाह ताला वाइदे में सचो आहे। चओ वाइदे में इहा कुदरत कोन थो मञी अल्लाह जी। तूं ॿिए तरफ़ सां हिकिड़े पासे शान रिसालत खे घटाइण जी कोशिशि पियो करे ॿिए तरीक़े सां बेदीनी वारो मसइलो इख्तियार थो करे। इन्हीअ जे पुठियां ॿिया मसइला बि खणी कढियऊं। मौलवी गंगोहीअ बि मसइलो कढियो त अल्लाह क़ादिर आहे क़ादिर आहे क़ादिर आहे तंहिंजे करे अल्लाह जेकॾहिं कूड़ ॻाल्हाए त कूड़ ॻाल्हाइण ते बि क़ादिर आहे। अहिड़ो गहिरो नथू खैरो ॻाल्हाए कूड़ ऐं इहो कमु वरी अलाह न करे सघे त इहो अलाह खां ॾाढो थी वियो न अलाह खां मथे थी वियो न। तंहिंजे करे जेको कमु बानो करे सघंदो आहे उन कम ते अलाह बि क़ादिर आहे अलाह बि करे सघंदो आहे। अदा इंसान ज़िना कंदो आहे न ॻाल्हायो पोइ अलाह माज़ अल्लाह अस्तग़फिरुल्लाह ताला ज़िना कंदो या भला ज़िना ते क़ादिर आहे? इंसान खून कंदो आहे क़त्ल कंदो आहे नाजायज़ मारींदो आहे छा अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालो अहिड़े फेल ते क़ादिर आहे?
अल्लाह तबारक व तआला जल जलालु मन वालू जी ज़ात बाबरकात सॼे जहान खे पैदा कयो आहे। मोटी ॻाल्हि तोखे सम्झायां, हर शइ जो ख़ालिक आहे, पर भला अलाह पाण जहिड़ो ॿियो अलाह ठाहे सघंदो? पोइ क़ादिर कीअं थियो? छो त के अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, के अहिड़ा मसइला आहिनि जेके मुंहिंजा प्यारा अल्लाह जे ज़ात बाबरकात लाइ अक़ीदो रखणु कुफ्र आहे, गुनाह हुआ, नाजाइज़ आहे, ख़ुदा ताला नशन खां पाक आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे हबीब पाक जे दुश्मनी में हुन मसइला कढिया त महबूब जहिड़ा कई अल्लाह पैदा करे सघे थो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा त मुंहिंजी कुदरत पंहिंजी जॻह ते आहे, पर मुहम्मद करीम जी उहा हस्ती आहे जो मुहम्मद करीम जहिड़ो मां को क़यामत ताईं पैदा कंदुसि। अल्लाह ताला जो वाइदो सचो चो, अल्लाह जो वाइदो ॾाढे चो, अल्लाह ताला जो वाइदो। जॾहिं अल्लाह ताला हबीब पाक जे ज़ात बाबरकात लाइ फरमायो त लौला कलम्मा अज़हरतु रबूबियत, बेला कोन फरमाई लौला कलम्मा ख़लक़तुल अफ़लाक, मुंहिंजा हबीब तू न ची हा रब हुजण ज़ाहिर न कया हा, तू न ची हा आसमान अफ़लाक पैदा न कया हा, तू बाइस तख़लीक़ काइनात आ। हिकिड़ो ई महबूब मोहम्मद करीम जी ज़ात आहे, उहो पंहिंजे ज़ात में सिफ़ात में यगानो आहे, बेमिसल मुंहिंजो मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात आहे। उन जहिड़ो 1.25 लख नबी त कोन्हे को, अॼुकल्ह जहिड़ो मुल्ला नबी जहिड़ो कीअं थी सघंदो? ख़ुदा पाक जो कसम आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा चो बेमिसाल नबी आहे। ॾाढे चो मुंहिंजो मुस्तफ़ा, ज़ोर सां चो मुस्तफ़ा बेमिसाल नबी आहे। मैसरो थो चए अम्मा महबूब जे मथां ककर त छांव ॾिठमि, पर रस्ते हलंदे हलंदे मां इहो बि ॾिठो त जंहिं बि रस्ते सां मुंहिंजो हबीब ऊठ ते सवार लंघियो पे, कंहिं वण जे हेठां लंघियो पे त वण जूं टारियूं झुकनि पियूं, उन मज़ा ही आवाज़ पियो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ॾाढे जो ॾाढे अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। ओ मुंहिंजी प्यारी ख़दीजतुल कुबरा, हिकिड़ो अहिड़ो बि मक़ाम आयो जंहिं मक़ाम ते असां आराम कयोसीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात गड्डा वण जे हेठां वेही थकावट भॻी से महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात इहे गुफ़्तगू जे दौरान फरमायो, ऐं मैसरा बुख लॻी आहे, कादिर क़दीर कुदरत जो मालिक आहे, इहे बि करे सघे थो जेकॾहिं ख़ुदा असांखे बर बयाबान में खीर पीआरे त मर्दी जो मालिक। हज़रत मैसरे चयो त मूंसां इहा ॻाल्हि कयूं, मुंहिंजे त ख्वाब ख़्याल इम्कान में बि का ॻाल्हि कान ही। अञा जो खणी मां ॾेहारियां त हरणनि जो धण आहे, जेके संगोयूं थियूं अचनि पियूं, सभई माजूं हरणियूं हर हबीब करीम जे आॾो टोला ठाहे बीही रहियूं। ख़ुदा जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमायो, मैसरा रब करीम जी ज़ात बाबरकात असांजे लाइ नेमत मोकिली आहे। हालांकि हर अहिड़ो ट्राहड़ जानवर आहे जो माण्हूअ खे ॾिसी परे भॼी वेंदो आहे। मूंखे हुकुम फरमाइनि था थांव खण सभिनि जो खीर ॾो अल्लाह तो जे मुंहिंजे लाइ नेमत मोकिली आहे। सुभान अल्लाह। ॾाढे त चओ भला पीर अमीर ताईं बि तुंहिंजो आवाज़ कोन थो पहुचे, दादू कीअं पुॼाईंदे? और मुसलमान बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला अन्हा अॻे ई मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम खां मुतमइन हुई, पर जंहिं महिल इहे ॻाल्हियूं ॿुधाई त बीबी साहिबा इरादो थी करे त घोट हुजे त मुहम्मद अरबी हुजे। चओ सुभान अल्लाह। सरकार सां शादी जो इरादो कई, महबूब सां शादी थियसि, ऐं अल्हम्दुलिल्लाह महबूब खे सभु औलाद सिवाय हज़रत इब्राहिम जे हज़रत ख़दीजा मां थी। सरकार खे अल्लाह ताला फर्ज़ंद ॾिना, नबी करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला न्याणियूं ॾिनियूं। ख़ातून जन्नत खां अलावा 3 ॿियूं भेनरूं महबूब करीम खे ख़दीजतुल कुबरा मां अल्लाह ताला जल जलालु मन वालू अता फरमायूं। अदा मां न कंहिंजे लाइ चवां त फलाणो फलाणे जो पुटु नाहे, ॾुख थींदुसि या न? इहा हुन जे लाइ गार आहे या न? कंहिंखे कंहिंजी औलाद न मञणु वॾी गार आहे, वॾो मुजादा ऐब आहे। अॼुकल्ह जो मुसलमान बि सॾाए थो, हुबदार बि सॾाए थो, वरी अहल बैतन जो हुबदार सॾाइण जे बावजूद वरी नबी करीम जे औलाद जो इनकारी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, इन खां वधीक ॿियो ज़ुल्म कहिड़ो थींदो? दुआ कयो शल ख़ुदा तबारक व तआला असांखे सचो अहल बैत जो हुबदार बणाए। हाणे अहल बैत जी मोहबत घर घोट आहे, भंगा
मकान वसाइण आहे, नऊज़ बिल्लाह सहाबा खे गाड़ियूं हलबे त जी मोहब्बत आहे, महबूब करीम जे औलाद जो इनकार हालबे त जी मोहब्बत आहे? न, कतई न। जेको महबूब जो या महबूब जे अहल बैत जो गुलाम हूंदो उहो महबूब जे गुलामनि जी बि मुजादा इज़त कंदो। दोस्त रागर दोस्तदारी, दोस्त तशरा दोस्तदार। जेकॾहिं तोखे यार सां यारी आहे त यार जे यारनि जो बि तूं यार थी ॾेखार। महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जा गुलाम असांजे अखियुनि ते, चओ अखियुनि ते, सहाबा कराम असांजे अखियुनि ते, महबूब जी तमाम औलाद असांजे अखियुनि ते, नबी करीम जूं सभु नियाणियूं असांजे अखियुनि ते। बाक़ी ईअं हूंदो आहे अल्लाह ताला नबियनि में बि फ़र्क़ु रखियो आहे। तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद। हिकिड़नि रसूलनि खे ॿियनि ते फज़ीलत आहे। नबी पाक अलैहिस्सलाम जूं नियाणियूं सभु शान वारियूं, पर जेका फज़ीलत फातिमत ज़हरा खे मिली सा कंहिंखे कान मिली। आम तरह सां चवंदा आहिनि सही ॿियूं नियाणियूं जेकॾहिं हुजनि हा त मशहूरु छो न हुजनि हा, नबी जूं नियाणियूं हूं पियो एतिरियूं इज़त वारियूं छो न हुजनि हा। मां पुछां थो इन अक़ीदे वारे खां त अली साईं खे त मञींदो आहे न? चइजे हा अली हैदर खे जेको न मञे असां हैदर जे दुश्मन खे असां कटड़ू चवंदा आहियूं। कटड़ू लाइ छा खे चवंदो आहे? मुजादा हैदर सभु चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। उनजी मोहब्बत अहले सुन्नत व जमात जो ईमान आहे। जेको हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत नथो करे उहो सुन्नी न आहे। सुन्नी आहे ई उहो। इमाम आज़म खां पुछो अथनि सुन्नी छाखे चइबो आहे? चवे थो हिकिड़ा हन शेखैन, ॿिया हन ख़तनैन। शेखैन मां मुराद आहे हज़रत अमीर अबू बकर सिद्दीक, अमीर मोमिन उमर फारूक। ख़तनैन मझां मुराद आहे हज़रत उस्मान ऐं हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु। पाण फरमाइनि था जेको शख़्स मूंखां पुछे त सुन्नी छाखे चइबो आहे, मुंहिंजो इमाम अबू हनीफ़ो फरमाइनि था ईमान आहे त हसन शेखैन सां ऐं ख़तनैन सां जंहिंजी मुहबत न आहे उहो सुन्नी न आहे। सुन्नी उनखे चइबो आहे जेको शेखैन सां बि मुहबत करे त ख़तनैन सां बि मुहबत करे। असांजे मशाइखनि त ईअं लिखियो आहे। मां मकतूबात शरीफ़ पढ़ी हज़रत इमाम रब्बानी जी, सुभान अल्लाह, इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मकतूब शरीफ़ में लिखियो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फैज़ क़यामत ताईं जारी आहे। चओ इंशाअल्लाह जारी आहे। पर इहो फैज़ जो सिलसिलो, तरीक़त जो सिलसिलो, रूहानियत जो सिलसिलो हज़रत इमाम साहब रहमतुल्लाह अलैह इमाम रब्बानी फरमाइनि था त क़यामत ताईं जेके वलीअ विलायत हासिल कंदा तन खे हज़रत अलीअ जे मार्फत सां मिलंदो। नक्शबंदी हुजे, सहरवर्दी हुजे, कादरी हुजे, चिश्ती हुजे, अवेसी हुजे, कहिड़ी बि तरीक़त जे सिलसिले सां वाबस्ता हुजे, पर फैज़ जो वास्तो मुंहिंजा प्यारा दो त हज़रत अली करमल्लाहु वजह करीम जे ज़रिए मिलंदो आहे। अहले सुन्नत जो त इहो ईमान आहे। तूं अहले सुन्नत खे कीअं थो अलीअ जो दुश्मन चवे? अली वारा ट्रपड़ कंहिं वटि आहिनि, नमाज कंहिं वटा, मस्जिद कंहिं वटा, रोज़ो कंहिं वटा, क़ुरान कंहिं वटा, मुसल्लो कंहिं वटा, तस्बीह कंहिं वटा, नबी पाक अलैहिस्सलाम जी सुन्नत कंहिं वटा। अवां ख़ुदि शीयनि जे किताब में पढ़ो, मुंहिंजा प्यारा शिया लिखनि था पंहिंजे किताबनि में त शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी एतिरी त ॾाढी मुबारक घाटी हूंदी ही ऐं वॾी हूंदी ही जो हज़रत अली करमल्लाहु वजह करीम जो सीनो भरियो पियो हूंदो। सीनो मुबारक सुहारी सां भरियो पियो हूंदो हो। ऐं अॼुकल्ह हुबदारनि जा मौलवी ॾिसो, अञा ॼटनि खे थोरी घणी ॾाढ़ियूं आहिनि, हिननि जे ज़ाकिरनि खे हिकिड़े खे ॾाढ़ी कान्हे। जेके अल्लाह मां को आबदी त को खाबदी त को साबदी अलाए छा न छा। अवां नज़र करे निहारो जेके चोटीअ जा हिननि जा अलामा सॾाइनि था, हिकिड़े खे बि ॾाढ़ी कान्हे का। अड़े तूं हैदर करार जो हुबदार कहिड़ो आहे? तो वटि यज़ीद वारा टपड़ दोहल, तो वटि दमामा, तो वटि नगारा, तो वटि शराब, तो वटि भंग, तो वटि डंडो, तो वटि कूडो, तो वटि मकान, तो वटि यज़ीदी सामान आहे। ख़ुदा जो कसम आहे अहले सुन्नत जमात खे हैदर करार वारो सामान नसीब थियो आहे। सही माना में जेकॾहिं सादात कराम में सचो हुसैनी या सचो हैदरी हो त सैयद अमीर मोहम्मद शाह आओ या न? ॾाढे त ॻाल्हि हा, जंहिं पंहिंजे नाने मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन पढ़ाईंदे पढ़ाईंदे ज़िंदगी गुज़ारे छॾी।
साईं सां मां घणो वाक़िफ़ कोन हुउसि, पर मूंखे हिकिड़े बुज़ुर्ग ॿुधायो असांजे उस्तादनि मञा त बुज़ुर्ग सॼी ज़िंदगी पढ़ायो, आख़िरी वक़्त ते उठ तां किरी पिया, चेल मुबारक में धकु लॻो, उथण वेहण खां आजा थी पिया, दुआ पियो घुरे रब साईं तुंहिंजा लख अहसान, माण्हू इन बहाने दावतुनि ते वठी वेंदा हा, शागिर्दनि जा सबक सीड़बा हा, हाणे मुंहिंजी चेल खे धकु हणी विहारे छॾियो थी, मौला मरण घड़ी ताईं नबी जे दीन जी ख़िदमत नसीब फरमा। अबा इन्हनि खे दीन जो दर्द हुयो या न? इन्हनि दीन सम्झो या न? घर ॾा घोटूअ सम्झो आहे, अचे भली करे अचे, सिर सैयद जो बचे, कुड़ी कांगड़ में नचे, हिकड़ी पोख त ॿी पचे, मुल्ला मौलवी असली न बचे, जे बचे त टोपी टांडे हेठों अचे। हैदर जो हबदार आहे, ढंग ॾाहे गाह हुआ, असांखे पीअण मुबा हुआ, मुल्लो न मरी पियो त रब्बानी राह हुआ, पर जिन मवाली मरी पियो त ताल कोई तबाह हुआ। हे हैदरी आहे, अब आहे हैदरी चइबो या यज़ीदी? ॾाढे ॾाढे चओ, ज़ोर सां चओ, इनखे हैदरी चवंदे या यज़ीदी चवंदे? अरे हैदरी आहे त अमीर मोहम्मद शाह आहे या न आहे? खुदा जो कसम आहे, हैदरी उनखे चइबो आहे जेको हैदर करार जे नक्श कदम ते हले। हाणे मूंखे ॿुधा तुंहिंजी हैदर करार सां मोहब्बत आहे त हज़रत अली जा ॿिया भाउर घणा? सुन्नियो तव्हां न ॿुधायो, हैदरी खां थो पुछां, हथरादू हैदरी खां नाला ॿुधा, पीउ साॻो, माउ साॻी, अबो साॻो, अम्मा साॻी, नसुल साॻो, पर हैदर त हिकिड़ो थियो न। हालांकि ॿिया मुस्लमान बि थिया आहिनि बाद में, इस्लाम बि क़बूल कयो अथनि, नबी पाक अलैहिस्सलाम जे उम्मत में बि शामिल थिया आहिनि, पर जेका फज़ीलत हैदर करार खे मिली सा ॿियनि भाउरनि खे न मिली। पोइ तंहिंजी माना ॿियनि खे जो एतिरी फज़ीलत हज़रत अली जेतिरी न वञी, पोइ इनकार कयो त हज़रत अली खे ॿियो भाउ हुयो ई कोन। ख़ातून जन्नत खे जो फज़ीलत घणी मिली आहे, हाणे इनकार थो करे त ॿियूं भेनरूं हुयूं कोन को, इहो तुंहिंजो फ़लसफ़ो ई ग़लति आहे। हर गुलेरा रंग बूवे दीगरस्त, हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे फातिमत ज़हरा खे सैयदतन निसाल आलमीन बनायो, सॼे जहान जे औरतुनि जी सरदार बनायो तो आहे, ख़ुदा जी मर्ज़ी आहे। लेकिन ॿियूं बि मुंहिंजे महबूब खे न्याणियूं हुयूं, हज़रत बीबी ज़ैनब, हज़रत बीबी उम्मु कुलसूम ऐं हज़रत बीबी रुक़ैया, उनखां पोइ आहे बीबी फातिमा ज़हरा। मुस्लमान थी करे तूं मता नबी जे रूह खे ईज़ाईंदो हुजे, मता नबी जे नस्ल जो इनकार कंदो हुजे, मता अल्लाह जे रसूल खे रंजाईंदो हुजे। अर्ज़ पे कयुमि त मुंहिंजे प्यारे मुस्तफ़ा जी ख़दीजतुल कुबरा सां शादी थी। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो इहो वापार जो सफ़र हो जेको नबी सही कयो। या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारत, रब थो चए मां तव्हांखे वापार जो ॾस ॾियां जेको तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए। वापार मुंहिंजे नबी करीम जी सुन्नत आहे। हिकिड़ो इहो वापार जो सफ़र आहे। ॿियो दुरूद पढ़ तो के ॿिए मुंहिंजे महबूब पाक जे सफ़र जो वाक़ियो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। बाबा थका हो त छॾियां, आवाज़ दुरूद जो नथो अचे, ॾाढे पढ़ो ॾाढे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम। ही कहिड़ी उम्र वारो वापार हो बा? सफ़र कहिड़ो हो? 25 साल। चओ त सही। पाण हज़रत मैसरे सां गॾिजी विया, वापार करे आया। उम्र घणी आहे? पर ही अञा अॻु जो हिकिड़ो ॿियो वापार जो वाक़ियो ॿुधायां। साईं जन जी उम्र मुबारक 12 साल। घणा साल? 12 साल उम्र मुबारक आहे। कुरान मजीद में इशारो अचे तो लीलाफ कुरैशिन ईलाफिहिम रिहलत अश्शिताए वस्सैफ फलयअबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अतअमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ।
कुरैशी बिन मौसमुनि में सफ़र कंदा हा। हिकिड़ो गर्मी जे मुंद में, ॿियो सर्दीअ जे मुंद में। गर्मीअ जे मुंद में हिकिड़े मुल्क ते वेंदा हा त सर्दीअ जे मौसम में वरी ॿिए मुल्क ते वेंदा हा। हिकिड़े दफ़े मके पाक जे कुरैशियुनि जो काफ़िलो रवानो थियो आहे, वापार जे लाइ शाम मुल्क ॾे रवाना थिया आहिनि। नबी पाक अलैहिस्सलाम जो चाचो आहे, छो त वालिद गुज़ारे वियो हो, उन जो नालो अबी तालिब आहे, जेको हज़रत अली करमल्लाह वजह करीम जो वालिद आहे। हबीब करीम खे हुन पालियो हो, ख़िदमत कई हुई। जंहिं सफ़र ते रवाना थिया त अबू तालिब बि सफ़र ते रवानो थियो आहे। पंहिंजे प्यारे भाइटे खे चवणु लॻो, ओ मुंहिंजा प्यारा महबूब मुहम्मद, मां वापार ते महीने खन जे लाइ वञा थो, तूं घर में रही पइजा, घर में संभाल कजा, हे ख़र्च बि ॾेई थो वञा, महीने ॾेढ में असां वापसि मोटी ईंदासीं, तूं आराम कर। सरकार पंहिंजे चाचे खे फरमायो, चाचा मूंखे पाण सां वठी हल, तुंहिंजी जुदाई मूंखे गवारा नथी थिए, तो मूंखे वालिद खां वधीक प्यार ॾिनो आहे। चई बा सफ़र आहे, ॾुखियो आहे, गर्मी सर्दी उञ ओजागा सवारी प्यादल पहाड़ जा पंध, तंहिंजे करे मां तोखे न वठी हलंदुसि। हुन इनकार कयो, मुस्तफ़ा जे अखियुनि मां लुड़क तरी आया। महिरबान चाचे खां बर्दाश्त कोन थियो। ओ मुंहिंजा मिठड़ा मुहम्मद, तुंहिंजो रोवण मुंहिंजे दिलि ते घाव थो करे, तूं रो न, मां तोखे पाण सां सफ़र में गॾु वठी थो हलां। हबीबन करीमन जी ज़ात उन काफ़िले में शरीक थी आहे। काफ़िलो रवानो थियो आहे, सफ़र तय कंदो हलंदो 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 शाम जे मुल्क में जबल काफ़िलो पहुतो आहे। शाम मुल्क आहे, जीअं सिंध असांजो मुल्क आहे, या पंजाब आहे, या सरहद आहे, इलाइक़ो आहे शाम जो। उन शाम जे इलाइक़े में हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंजो नालो आहे बुसरा। हिकिड़ो अथव बसरो, जेको त केच मकरान जे भर में हे सिंध ऐं बलोचिस्तान जे सरहद खां मथां आहे, हे वेझो आहे। ॿियो आहे बुसरा सीन सां, उहो शाम जे मुल्क में आहे, हितां हज़ारे मैल परे आहे। जंहिं महिल काफ़िलो उते पहुतो त उन बुसरा जे शहर में हिकिड़ो ईसाइन जो आलिम रहंदो हो, जंहिंजो नालो हो बुहैरा। राहब जे लक़ब सां मशहूर हो। राहब आलिम खे दरवेश खे चवंदा आहिनि। बुहैरा राहब रुगो आलिम कोन हो, बल्कि पंहिंजे इलाइक़े जो करोड़पति अरबपति माण्हू हो। ऐं रुगो करोड़पति न हो, बल्कि रूहानी पेशवा बि, टाप जो चोटीअ जो वॾो पीर हो। इत्तिफ़ाक़ सां हेॾा काफ़िलो लंघियो आहे। उहो बुहैरा राहब पंहिंजे इबादत खाने खां, जेका कलीसा हुनजी हुई, मढ़ी चइजे, कलीसा चइजे, इबादत खानो चइजे, उन खां ॿाहिरि निकिरी ईअं सैर ते बीठो हो। काफ़िले ते नज़र अथसि, आसमानी इल्मनि जो आलिम हो। हुनखे ख़बर हुई, काफ़िले ते नज़र पवण सां हैरान थियो, अजीब काफ़िलो आहे। हज़ारे आया हज़ारे विया, पर ही काफ़िलो ई निरालो। केचा आयो काफ़िलो जंहिंजी तरह मुचारी तोड़, सिंगारियाऊं सैयद चवे करहा मंझा कोड, पो लख लहे पई लोड जीजा तन जतन जी। हुन बुहैरा जो ॾिठो, छो त इल्म वारो हो न बा, सभु मूं जहिड़ा न आहिनि, तव्हां में अहिड़ा बि अखियुनि वारा आहिनि जे वेठा अमीनानी शरीफ़ में हूंदा, अखियूं बूटींदा, सलातो सलाम पढ़ंदा, हुननि जे आॾो गुंबदे ख़ज़रा हूंदो आहे। मुमकिन आहे या न आहे? अॼुकल्ह हिकिड़ो किताब छपियो आहे, पन्ने आकल जे भर में हिकिड़ो मौलवी हो, हमादुल्लाह हाले जवी, हिन ठिकरनि जो पीर हो, चङी बिब बला हो। उन जे मरण खां पोइ किताब छापियो अथनि, मलफूज़ात हज़रत हाले जवी। मां बि घुरायो आहे। उन में हिकिड़ो वाक़ियो मूं पढ़ियो, उहो पाण थो हमादुल्लाह चवे, राड़ थो हणे ऐं मुरीदनि खे थो ॿुधाए। मुरीदनि लिखियो आहे वाक़ियो, चए थो त अहिड़ा बुज़ुर्ग बि आहिनि जो वेठा हाले जी में हन, पर निमाज़ मदीने में पढ़ंदा आहिनि। सुभान अल्लाह। आस्ते सां जो दिलि सां नथी लॻे, छा थो आहे, सम्झनि था सुनी? सुभान अल्लाह त चवंदा।
चे तो वेठा हाले जी में हल पर नमाज़ वधी ने पढ़ंदा अण सिधी तरह पंहिंजे लाइ पियो चवे पर जे असां खणी इहा ॻाल्हि कयूं त बगदाद वारो शहनशाह वेठो बगदाद में आहे निहारींदो अरफात में आहे त चई शिरक थी वियो हालांकि गौसल आज़म जीलानी कूड़ कोन ॻाल्हाईंदो हमादुल्लाह कूड़ ॻाल्हाए सघे थो पीरान पीर फरमायो आहे त पहिरें दिहाड़े जॾहिं मूंखे ख़बर पई त मां वली आहियां कीअं पई मां ईअं ओचितो घर जे छत ते चढ़ी हुयुसि 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो आहे अबे जे घर जे मथां गीलान जे शहर में बीठो आहे उलहदे जो खणी नज़र कया त अरफात में हाजी मूंखे एहराम सां नज़र पिया आया जेकॾहिं को सुन्नी इहा ॻाल्हि थो करे त चए शिरक हा मुझे पीर जड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया वारे हाजी गुलाम नबी महेसर मुझे पीर जड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया पीरान पीर खे मञींदा होला कोन मञिजो 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 मथां ॾुखिया थियो सभई चओ मुंहिंजे पीर जहिड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया दुआ कर छॾ अल्लाह ताला असांखे अल्लाह वारा जी दामन नसीब फरमाए और मुझा दोस्त वो राहब बाहर जो आयो काफिले ते जो नज़र पियसि त नज़र वारो हो न सही काफिले जो निहारे त काफिले खे अॻियां पुठियां साॼे खाॿे मलाइकनि जी फौज घेरियूं पई अचे ऐं सभु मलाइक सलातो सलाम पढ़ंदा पिया अचनि अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन दरवा रस्ते जे भर में हिकिड़ो घाटो वणो आहे सब कह सोचो त ॾींहुं तपियो आहे इते आराम कयूं वण जे हेठां वेहूं तकड़ा तकड़ा उठ पंहिंजा वेहारींदा विया माल लाहींदा विया उहे कुरेशी वण जे हेठां वेहंदा विया सारो वण वालारे विया जाथे उस हुई उहा जाइ बाक़ी बची आहे उस खां अलावा छांव ते सभु को वेही कब्ज़ो करे वियो बोहेरा ॾिसे पियो हिकिड़ो हसीन नौजवान आहे वक़ार सां अचे पियो इज्जत सां अचे पियो ख़ामोशी सां अचे पियो ओ उस वारे पासे चुपड़ी करे वेठो आहे त सॼे वण जी छांव हुन जे मथां हली वई वाह दिलबर नबी चओ सुभान अल्लाह असांजे नबी साईं जहिड़ो को आहे कंहिंजो शुक्र करजो ख़ुदा असांखे महबूब नबी ॾिनो आहे चओ अल्हम्दुलिल्लाह सम्झी वियो ऐं हुनखे इहा बि ख़बर हुई त इहो उहो वण आहे जो अॼु खां अॻु में 70 ख़ुदा जा नबी इन वण जे हेठां आराम करे विया हिन चयो त हिन काफ़िले में को जवान आहे हली आयो अबा काफ़िले सालार कहिड़ो आहे जेको हुयोसीं अदा ही आहे असांजो चङो मुड़ुस अदा भले आयो भले आयो भले आयो ॿिली मुंहिंजी दावत खाईंदव काफ़िले वारनि चयो कि बिला ॻाल्हि ॿुध हिन रस्ते सां असांखे आए वए साल गुज़री विया आहिनि हेल कोन आया हूं अॻे बि कई दफ़ा आया हूं हमेशह असांजा अब्बा ॾाॾा आया तो असांखे पाणीअ जे गिलास जी बि सलाह कान कई आहे अॼु छा सबबु आहे जिन हज़ारनि जे तादाद में सभिनी खे मानी थो खाराई को त राज़ हूंदो न बोहेरा ॻाल्हि रखी दिलि में लफ़्ज़ चयईं ॿिया ॻाल्हि दिलि वारी दिलि में चए ॻाल्हि ॿी का बि कान्हे ईअं मूंखे ख़्यालु थियो त तव्हां काबतुल्लाह जा पाड़ेसरी आहियो बैतुल्लाह जे घर में रहण वारा हो मके जे पाक शहर जा रहाकू आहियो अॼु दिलि चयो त मके जे कुरैशियुनि जी दावत कयां ॿियो को मतिलबु तव्हां में जो कहिड़ो आहे हुननि जे लाइ बि वॾी ॻाल्हि हुई जो हेॾो वॾो पीर हुननि जी दावत करे अबा मुआज़िज़ माण्हू तव्हांखे दावत ॾींदो आहे त ओधर सोधर करे बि पुॼंदा हो वञी
रईस यादि कयो आहे बा ईअं न सही फलाणे पीर साहब यादि कयो आहे फलाणे साईं आलम सबुर यादि कयो आहे वॾे माण्हूअ जो वरी सभु को ख़्यालु कंदो आहे त हुननि जे लाइ बि वॾो आइज़ाज़ हो जो हेॾो वॾो आलिम बुहैरा राहिब रूहानी पेशवा हुननि जी मानी करे दावत करे तो मां तव्हांजे लाइ बिस्तरा हंध तयारु करायां मानी तयारु करायां पोइ तव्हांजे लाइ मुंहिंजो माण्हू तव्हांखे वठणु अचे महिरबानी करे सभई अचिजो ठीकु आहे बुहैरा पहुतो पंहिंजे खज़ाननि जा दरवाज़ा खोले छॾियईं बोरची घुरायई वारो कयो जल्दी कयो शादियुनि खां वधीक ख़ुशी कयो सामान तयार कयो तरह तरह ताम ठाहियो कीम ख़्वाब जा बिस्तरा लॻायो कालीन विछायो छाजे करे जो अॼु मुंहिंजे दिलि जी तमन्ना पूरी थिए ते अल्लाह जो हबीब मुंहिंजे अंगण ते अचण वारो आहे अची जे कार मूं सारी दे सुपरी पेरे धरिया पिंबड़ियूं हंध विछाया वार पो साजन सब जमार गोली थी त गुज़ारियो दुरूद शरीफ मुझे प्यारे हबीब दे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम मोहब्बत सा बुलंद आवाज़ सा वरी सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम अब थका त आहियो न ॿुधंदव न 6 ताईं ठीक है वो चवनिया जैसी मेरी जबान चलती है ऐसा मेरा ये घोड़ा चले तो दिल्ली ये खड़ी है अवा चई त छॾियो 6 बजे ताईं अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो जेका तौफ़ीक़ ॾिनई हाय हाय मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ला हुन वञी तैयारी कई ताम तैयार छा बिस्तरा लॻी विया पांजो माण्हू मोकिलियईं पाण वरी उन पंहिंजे ओताक या कलीसा या इबादत खाने या बंगले जे दरवाज़े ते बीही रहियो त चई वञ सभिनि खे वठी आ ऐं पोइ वरी सभु कंहिंजो मां इस्तक़बाल कयां ऐं हिकिड़ो हिकिड़ो करे छॾियां त उन जवान खे त सुञाणा जंहिंमहिल एलची सॾण वियो सभु उथिया नबी करीम फरमायो चाचा अवी मानी खाई चो मूंखे बुख कान्हे समझो था न बाबा हल बाबा बुख ही कान्हे छा लाला अवां जे माल ते उठन ते सामान ते मां वेठो आहियां अवां सभु मानी खाई अचो ऐं मां वेठो आहियां मुंहिंजो ठहियो भला नथो रे छोकिरो आहे ॿारहें साल नथो ठहे ख़ैर पढ़ाई सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल में फरमाइनि पिया वञो ॾिसां मानी मिलेव थी या न पतो पइजी वेंदो आहे हा कंहिंजे करे त बाबा भाग टुकुर खाइबो आहे न साईं ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ सभई रवाना थिया बुहैरा राहिब दरवाज़े ते बीठो आहे हर हिक खे चिताए पियो वाझाए हथ ॾेई अंदरि रवानो कंदो हुयो जंहिंमहिल सभु अंदरि दाख़िल थी विया को बि कोन बचियो आहे बुहैरा राहिब दिलि में चयो हाय हाय जंहिंजे लाइ ख़र्च कयुमि सो त कोन आयो जंहिंजे लाइ महिनत कयुमि सो त कोन आयो तुफ़ैली अची विया असली मालिक कोन आयो छॾियो ख़बर सदाया हो जी हा को रहिजी त कोन वियो आहे चिन न कोन रहियो आहे चई सोचो हिकिड़ो छोकिरो आहे छॾे आया आहियूं उठनि जी संभाल ते उहो मानी बि कोन थो खाए दिलि में चयईं दिलि में अवां हुनखे छोकिरो था भायो अवां जे लाइ मामूली ॻाल्हि आहे पर तव्हांखे ख़बर न आहे तव्हांखे त मानी मां उन जे सदके थो खारायां पर सॼे जग खे रब उन जे सदके खाराईंदो आहे असां त यार साईं जे सदके था खाऊं साईं नाले वेठा कंहिंजे सदके खाईंदो आहे सरकार जे सदके हा न साईं रिज़्क़ रब पाक तुंहिंजे महबूब विरहाइण वारो आहे
रिज़्क़ रोज़ी कंहिंजो आहे? रब करीम जो आहे, पर ॾिए पंहिंजे हबीब जे सदके थो। हाणे बुहेरा दिल में रखी ॻाल्हि, हाणे ॿी ॻाल्हि थो करे। अबा ॻाल्हि ॿुधो, नंढड़ो आहे नथो खाए भली न खाए, मूंखे हसरत रहिजी वेंदी त हिकिड़ो न आयो, इहो मूंखे ॾुख रहंदो। हाणे ईअं मिली मुते कुर्ब कयो, मानी हाली कोन थी हले, हुनखे वरी वठी अचो त पोइ भली न खाए पर वेठो थो हुजे, अचे सही। कॾहिं कॾहिं दोस्त चवंदा आहिनि साईं भली तकरीर न कर, साईं नाले मिठा तूं भली तकरीर न कर, पर अचु सही, तुंहिंजो अचण ई असांजे लाइ लख आहे। साईं वीचारो चए अबा ठीकु न आहियां, तबियत सही न आहे, डॉक्टर मनो कई आहे, आराम बि करणो आहे। साईं कुझु बि थिए भली तूं तकरीर न कर, पर अचु सही। वापत वारो चवंदो या न? अबा ॻाल्हाईंदा त हलो, तुंहिंजा कदम ई असांजे लाइ खोड़। बोहेरा चयो अबा हाणे ॻाल्हि ॿुधो, ईअं न कयो मिली पुरुष माण्हू जो, सुठी ॻाल्हि न आहे, मूंखे अफ़सोस रहिजी वेंदो, तंहिंजे करे हाणे वठी अचोसि। हाणे हुननि जे लाइ मसइलो थियो, मानी कान थी मिले, चाचे खे जो तूं वठी अचेसि, असां सां कोन ईंदो। सरकार जो चाचो रवानो थियो, महबूबनि खे चई सोना हल, मानी नथी मिले, न खा पर वे भली। पाण करीम पंहिंजे वॾनि जो एहतराम कंदा हुआ, पाण हली पिया। चाचो वठो थो अचे, मुंहिंजे हबीब पाक जी ज़ात बाबरकात जे इस्तक़बाल जे लाइ बुहेरा बीठो आहे, परे खां ॾिठी सूरत सुञातई हो जवान, सूरत साहड़ ॼाम जी जे ॾिसो सभेई, सुख न सुम्हो कॾहिं वर पासो ॾेई, मूंखां अॻे ई घिड़ो सभु घड़ा खणी। बेटा ऐसा फरमाईंदो आहे, मुंहिंजी मुलाक़ात होए अवां जी हो तसां, सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न रात, हूंदा बाहुन विझी वात, रिहूं कयो रिणनि में। मुंहिंजे प्यारे नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ॾिसी सम्झियो त इहो जवान आहे। अब समझई या न? गैसु वल्लैले इज़ा यग़शा यासीन जबी आरदता, गैसु वल्लैले इज़ा यग़शा यासीन जबी आरदता, माज़ाग का आँखों में सुरमा, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह, माज़ाग का आँखों में सुरमा, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह, ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। हजरत पीर मेहर अली, इस सूरत नू मैं जाना खा के जाने जहाना खा, मुखा पुछ त मां तोखे ॿुधायां, हज़रत ख्वाजा मेहर अली तो फरमाए, जेकॾहिं मुखा पुछी त मां चवां हिन सूरत खे जान चवां या जहान जी जान चवां। इस सूरत नू मैं जाना खा के जाने जहाना खा, सच आखी त रब दी शान आखा, जस शान तू शाना सब बणिया, अज सिक मित्रां दी वधेरिए, क्यों दिलड़ी उदास घनेरिए, लू लो विच शौक चंगेरिए, अज नैना निलाया क्यों झड़िया, सुबहान अल्लाह मा अजमल का मा अहसन का मा अकमल का। चए सुभान अल्लाह, रब तोखे कहिड़ो सुहिणो ठाहियो आहे, रब तोखे कहिड़ो कामिल ठाहियो आहे, ख़ुदा जो कसम आहे, मुंहिंजे हबीब जे हुस्न तां जहान जो हुस्न कुर्बान करे छॾियो। यूसुफ जे हुस्न तां औरतुनि पंहिंजूं आङुरियूं कटायूं, मुस्तफ़ा जे हुस्न तां आशिक़नि सिर कटाए छॾिया।
सुबहान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखी किथे जा लड़िया। असांजो बुजुर्ग सिंध जो हमायूनी चौ अब्दुल गफूर रहमतुल्लाह अलैह फरमाइन था तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मान रुगो। तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मान रुगो। तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हजारे मान रुगो। असांजो नबी चओ सुभान अल्लाह। बुहेरा ठरी पियो अॻिते वधियो हबीब जो हथ वठी चुमियूं ॾिनई। महबूब करीम खे अंदर वठी आला जॻह ते वेहारे ताम लॻी वियो। महबूब चयो हो मूंखे बुख न आहे सो मुस्तफ़ा बेनियादी सां ख़ामोश वेठो आहे। सुभान अल्लाह। तकल्लुफ़ कोन अदामानी खा न ज़रूरत कान्हे तकलीफ़ न कयो। अब ॿ टे गिरह न ज़रूरत कान्हे तकलीफ़ न कयो। खणी जो शुरू थिए त सॼे अक जी मानी चट बस ई न करे। तकल्लुफ़ात थींदा आहिनि न। खाइणो आहे त खा न त ठहियो। मुंहिंजे साईं छा फरमायो त बुख ॾाढे चओ कान्हे। हाणे आया त कोन था वापराइनि। माण्हू मानी जे हवाले बुहेरा जूं अखियूं मुस्तफ़ा जे चेहरे गोॾा भॼियो वेठो आहे नबी करीम जी ज़ियारत वेठो करे। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ दोस्त हबीब करीम जा ॿाट मिट जवर मानी खाई फारिग थिया ॿाहिरि निकिता। को खिलाल पियो करे को हथ पियो धोए। बुहेरा अॻिते वधी करे नबी पाक जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ थो करे कुर्बान वञा महिरबानी कयो तव्हांखे लात जो कसम आहे मनात जो कसम आहे उज़्ज़ा जो कसम आहे वुद जो कसम आहे हुब्बुल जो कसम आहे। ॿ टे ॻाल्हियूं तव्हां खां पुछां थो महिरबानी करे मूंखे इन्हनि जो कसम अथव सच ॿुधाए जो। ये लात मनात उज़्ज़ा वुद ऐं हुब्बुल बुत हा छा दा ॾाढे ॻाल्हा ज़ोर सां छा हुज़ूर खे बुतनि जो कसम ॾेई पियो चए त बुतनि जो कसम थी सच ॿुधा। उमिरि घणी आहे ॾाढे चओ। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात बुहेरा खे था चवनि बुहेरा मूंखे इन्हनि जा नाला कया थी मूंखे इन्हनि जो कसम न ॾे मां मोहम्मद इन्हनि जी पाड़ पटण आयो आहियां। इन्हनि जा त लाह कढंदुसि। चईसि माफ़ कजो तव्हांजे माइटनि पे मानी खाधी थोरे थोरे ते लात मनात उज़्ज़ा जा कसम पे खयूं। मां तॾहिं तव्हांखे कसम ॾिनो आहे मूंखे ख़बर हिनजी बि कान्हे पर मूं चयो शायदि के तव्हांजा बुज़ुर्ग आहिनि तॾहिं तव्हांखे मूं कसम ॾिनो आहे। हाणे भला कंहिंजो कसम ॾियांव जो सच ॿुधायो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था कसम ॾे या न ॾे मां बिना कसम जे बि मोहम्मद मिठो सच ॻाल्हाईंदो आहियां। पर जेकॾहिं हरू भरू तोखे बि इत्मीनान करणो आहे त पोइ मूंखे कसम मुंहिंजे वाहिद वहदहू ला शरीक रब जो ॾे। ज़रूरत कान्हे पर तूं इत्मीनान पंहिंजो करे त पोइ भली मालूम थो त मुंहिंजो हबीब पंहिंजे रब खे सुञाणे थो। ऐं जेको चवे थो त बुत जी पाड़ पटण आयो आहे नबी पाड़ पटींदो या मुलो ॾाढे त ॻाल्हि आहे। हिननि जे हिकिड़े देवबंदी से लिखियो आहे किताब में त असांजे दारुल उलूम देवबंद जे भर में हिकिड़ो मंदरु हूंदो हो। पोइ वाणिया उते पंहिंजे शादी मुरादी वॾे ॾींहं ते वञी मानी कुटियूं कुटियूं फिटी करे ईंदा हुआ। पोइ अधु कलाक खां पोइ वरी खणी पंहिंजे ॻोठ में तबरुक लाइ विरहाईंदा हुआ। उहो मौलवी साहब देवबंदनि जो थो चवे सदर मुदर साहब असां नंढा हूंदा हुआसीं उस्ताद चवंदा हुआ त वाणिया थाल रखी मोटनि तव्हां अखि टेट करे थाल खणी अचो त असां हड़प गड़प हड़ाई हलाल करे छॾियूं। हा जे कई दफ़ा हो रखी मोटी वेंदा हुआ असां सॼो थाल जड़ करे वेंदा सम्झो था न भाउ बरकत भरिया ॼाईंदे ई ॼाम शुरू खां ई भलारा हाय हाय अड़े गौस पाक जी मशहूर करामत आहे। संदसि ॻोठ में
काफ़र हा उन्हनि जो बि रवाज हो बुतनि खे वञी कुटियूं करे खंदा हा 2-3 मिंट कलाक रखी वरी खणी वेंदा हा ख़ासि करे जेका कुंवार पण बि उन खां रखाईंदा हा हिकिड़ी का अध चरी ही काफ़राणी उनखे चयो त तूं वञी बुत खाने में रखी मोटाए आ उनखे सम्झ में ॻाल्हि कान आई थाल कुटी जो खणी बुतनि खे पंहिंजी खा 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 हो त खाइनि कोन पिया रोई मोटी ॿियनि खां खाईंदा आहिनि मूंखां नथा खाइनि मुंहिंजा अलाह मूंखां कावड़जी आहे रस्ते ते हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला नु मिली छो थी रोए साईं वई हुअसि बुत खाने में मिठाई खणी कुटी खणी ॿियनि खां खाधऊं मूंखां नथा खाइनि पीरान पीर फरमायो हल त मां थो खाराए ॼाए दोस्तो अजीजो मुसलमान भाइरो थाल माईअ जे कुल्हे ते आ ॿियनि जो बुतखाने में अचणु ॿिए क़िस्म जो आहे पीरान पीर जो अचणु ॿिए क़िस्म जो आहे आया फरमायो ॾे ख़बर कहिड़े खे खारायां चए जेको वॾो आहे इन खे खाराए गौसल आज़म जीलानी थाल हुन जे आॾो करे चयो खा 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 हाणे से बुत किथां खाए पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जूतो मुबारक पेर मां कढी मथे में वहाए करे जे खा खाइण जो शुरू कयो त बुत शुरू थियो जहिड़ो वहा बि मुनो काव वेठो खाए वो पत्थर शुरू थियो सारो थाल चटे भी रहियो त माई थी चए सही इज्जत सां न खाधई बेइज्जतो थी पोइ खाधई पर खण थाल वञ खाली थाल टपंदी कुॾंदी गोठनी पहुती पियो ॾे ख़बर कुटी जे खारायसि कीअं खाधई चरिया छा हारे आई छा चए न खारायो समाज माखो न खाधई कि जो न खारायो कीअं भला हल त सही जे मां ई तव्हांखे नुस्ख़ो सिखी आई आहियां मां थी खाराए ॾेखारियां कीअं खाईंदो आहे मूंखे तरीक़ो अचे थो हलो सॼे ॻोठ थाल खणी भरिया घरों शेको ॼा ॿिया हाञे हया सवन जे तादाद में गैर मुस्लिम काफ़र हुन जा कढिजी बुतखाने में आया जंहिंमहिल साम्हूं आया हुआ माई गॾा माई थी चए खा खा कोन पियो खाए उहा माई थी चए खा न त सॾु थी कयां अछी ॾाढ़ी वारे खे खान तसद थी का अब्दुल कादर जीलानी के ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो गौसे पाक जो नालो बुत ॿुधंदा विया वरी साॻे तरीक़े सां शुरू थींदा विया मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो गैर मुसलमान जंहिंमहिल हा करामत गौसे पाक जी ॾिठी आहे सभु मुसलमान थी कलमो भरनि था ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरे मुला तू त बुतन जा थाल चट कयो खायो पंहिंजो कलब कारो कयो वेठो आहे ऐं गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात पत्थरनि खे कुटियूं खाराए छॾियूं हा या न असांजे अहले सुन्नत जा पीर बि फैज़ वारा चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह बुहैरा खे पाण फरमायूं ॻाल्हि ॿुधो मां हिननि जी लाह पढ़ण आयो आहियां कसम ॼणो थी इत्मीनान जे लाइ त ख़ुदा जो ॾे मां मोहम्मद कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां चएसि भला कसम अथव ख़ुदा जो 2-3 ॻाल्हियूं ॿुधायो पहिरीं ॻाल्हि हाणे सुवाल थो करे ॿुधो साईं साईं जन जे अखियुनि मुबारकनि में हिकिड़ी आहे माणकी कारो हिसो ॿियो वरी कारे हिसे खां ॿार अखि जो सफ़ेद हिसो आहे महबूब करीम जी ज़ात खे उन सफ़ेद हिसे में अखि खां ॿाहिरि माणकी खां ॿाहिरि सफ़ेद हिसे में ॻाढ़ा ॻाढ़ा लीका धागे जहिड़ा बुहैरा थो चवे कि भला ए ओजागे जे करे हम सफ़र जे करे हम थकावट जे करे आहिनि या इहे हमेशह ईअं तव्हांखे अखियुनि में हूंदा आहिनि पाण फरमाइनि था अल्लाह मुंहिंजूं अखियूं अहिड़ियूं ठाहियूं आहिनि खणी नेण खुमार मां जा क्यों नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कटियूं ताइब छा देखींदे दिल भर हाणे झको जो जोहर जान बजे त जमाल सी मुंहिंजो अल्लाह सी अखियूं ठाहियूं आहिनि
ॿियो सवाल साईं, चओ निंड साईं जी कीअं आहे, आराम कीअं कंदा आहियो? पाण फरमाइनि था तनाम ऐना यवला यनाम क़ल्बी, ओ बुहैरा मुंहिंजूं अखियूं त सुम्हंदियूं हल पर मां मुहम्मद जी दिलि सदाई जागंदी आहे। चइसे अञा हिकिड़ो सुवाल आहे, कहिड़ो? गुस्ताखी माफ़ थिए, चओ इजाज़त ॾियो। छा जी? तव्हांजी खमीस खे मथे करे अव्हां जे कुल्हनि जे विच ते मूंखे कुझु ॾिसणो आहे। हबीबन करीमन खे ॼाईंदे ई कबूतर जे आने मिसल गोश्त कुल्हनि जे विच ते मथे उभरियल हो, उन जे मथां कुदरती कलम सां लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह। ख़त्म नबूवत जी मुहर नबी पाक जी आहे, बुहैरा खे वा ॾिसणी आहे। पाण फरमाइनि था भली तोखे इजाज़त आहे, तसल्ली कर। हबीब जे चोले खे जो उथलाई त अरब काविड़ जी पिया छा थो करी? मानी खाराए छा थो करी? मानी असां पे खाधी तो असांजे छोकिरे ॾे वेठे निहारियो, वरी उन सां वरी पंहिंजे में आस्ते आस्ते वेठो ॻाल्हियूं करी अलाए कहिड़ियूं, वरी हुनजो कमीस चोलो उथला, कहिड़ी तो गुस्ताखी कई आहे? बुहैरा तो चए तरसो तकड़ न कयो, हिकिड़े सेकंड में राज़ खोले थो ॿुधायां। चुप थी विया। दोस्तो अज़ीज़ो, जमल खमीस मुबारक चोलो मुबारक मथे खई त वाकई मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोहरे नबूवत उभरियल आहे। बुहैरा राब हेठि झुकी करे मुस्तफ़ा जे मोहर मुबारक ते चुम्मी ॾिनी। चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। उहे चप बि भागन भरिया जेके मुस्तफ़ा जे जिस्म खे चुमी हुजनि। चओ सुभान अल्लाह। हा खुदा जो कसम आहे। ऐं उहे घर वारियूं बि भाग भरियूं जेके मुंहिंजे हबीब जे झोलीअ में हुजूं, जिनखे मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे सीने सां लॻाईंदो हो, जिनखे हबीब जो बिस्तरो त मिलंदो हो पर महबूब जो सीनो बि नसीब थींदो हो। बुहैरा चयो हाणे मूं पंहिंजा सुवाल पूरा कया। हिकिड़ो सुवाल, टे सुवाल नंढड़े खां कया अथमि, हिकिड़ो सुवाल तव्हां खां थो कयां पियो। हिन जो वालिद साहब कहिड़ो आहे? सम्झो था अलाए न? हज़रत अलीअ जो वालिद साहब जेको नबी पाक जो चाचो आहे, उथी बीठो। उन चयो हिन जो वालिद मां आहियां मां। बुहैरा थो चवे हाओ तूं त चवीं थो मां आहियां, पर आसमानी किताब ॿुधाइनि था त ही जवान यतीम हूंदो, हिन जो बाबो जहान मां हलियो वियो हूंदो, हिन जे अचण खां अॻे ई तुंहिंजा मां बुरको मटाए वियो हूंदो। हाणे तूं सचो अलाए आसमानी किताब? अबी तालिब चवण लॻो आहे बुहैरा सचो आहे, मुहम्मद जो बाबो अब्दुल्लाह आहे जेको हिन जे विलादत खां अॻे ई वफ़ात करे वियो आहे। बुहैरा थो चवे हिन जवान खे अल्लाह यतीम करे मोकिलियो आहे, इन जे करे त मुंहिंजो मुस्तफ़ा क़यामत ताईं यतीमन पाल बणिजी अचे। चइण ॻाल्हि ॿुधो, तव्हां खां बि साल थी विया, हबीब खां बि साल थी विया, ऐं कुरैशियो तव्हांजी दावत हिन जे करे कई अथव जीअं मूं सुञातो आहे, अॻिते यहूदी बि सुञाणंदा। ॿुधी छॾियो, ही अथव मुहम्मद मुस्तफ़ा, अल्लाह जो आख़िरी नबी, जंहिं ते ख़ुदा नबूवत जो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे। अल्लाह पाक हिन जे करे जहान जोड़ियो आहे। ऐं तव्हांखे मशवरो थो ॾियां, अवां अॻिते सफ़र जारी न कजो, अवां वापसि वठी वञिजो, मतां यहूदी को नुक़सान पहुचाइण जी कोशिशि कनि। ख़ुदा तौफ़ीक़ ॾिनी, मां वॾो थियुसि, मां पोड़ो आहियां, जेकॾहिं हयाती हूंदी। हिन जवान जॾहिं ऐलान कयो त ख़ुदा मूंखे बि कलमो मुहम्मद मिठे ते नसीब फरमाईंदो। मुंहिंजा सोना उतां वरी काफ़िलो वापसि थियो आहे, बुसरा खां मके आयो आहे। 40 साल खां पोइ मुंहिंजे हबीब नबूवत जो ऐलान कयो। कॾहिं कीअं बा 40 साल खां पोइ? छो मुला हिते बि चवंदासीं ख़बर कान्हसि न चरिया न, तूं चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। कंहिंजो रसूल आहे? चओ ॾाढे जो कंहिंजो रसूल आहे? कोई जंहिंजो रसूल आहे उहो जॾहिं चवेसि तॾहिं ऐलान कंदो तुंहिंजे कड़े ते वेठो आहे। अबा जंहिंजो रसूल आहे न सही। हाणे अवां मूंखे दावत ॾेई वठी आया हो, तव्हां इंतज़ाम वारनि जी मर्ज़ी आहे, जंहिं महिल मूंखे कुर्सी ते वेहारियो 2 कलाक सुतो पियो हुउसि,
टाइम थियो त तव्हां सॼो न सही अवां जो मां दावती आहियां तव्हां मूंखे वठी आया हो त अल्लाह जो हबीब बिला तशबीह अर्ज़ो कयां बिला तमसील अर्ज़ो कयां सम्झाइण जे लाइ त रसूल अल्लाह जो आहे। अल्लाह 40 साल छा 100 साल ताईं न चवे सा कोन ऐलान करे हा। जॾहिं रब जी मर्ज़ी थी त मुंहिंजा मिठड़ा ऐलान कर, वरन मुंहिंजे हबीब खे त ॼमंदे ई जानवरनि बि सुञापियो त अल्लाह जो नबी आहे, पत्थरनि बि सुञापियो त मुंहिंजो नबी आहे। न त मुला भुलियो आहे त नबी खे 40 साल ख़बर कान हुई। अल्लाह जो रसूल आहे, जॾहिं रब चवंदुसि तॾहिं मुस्तफ़ा ऐलान कंदो आहे या न आहे? सम्झो था न? जॾहिं 40 साल खां पोइ ऐलान कयो त अव्वल ईमान क़बूल कयो सिद्दीक़ अकबर। कंहिं क़बूल कयो? पुछनि था साईं सिद्दीक़ जंहिंखे बि मूं इस्लाम पेश कयो आहे उन लय तो लअल कई आहे, सोचो आहे, सवाल कया आहिनि, इत्मीनान कयो आहे, पुछो आहे, वाहिद तू शख्स जो बिना सोच जे चयो त मां कलमो भरे मुस्लमान थियो। ॻाल्हि कहिड़ी आहे? सिद्दीक़ अर्ज़ो करे या रसूल अल्लाह जग खे देर सां ख़बर पई आहे त तूं रसूलुल्लाह आया। मके वारनि खे 40 साल पतो पियो आहे त नबी रसूलुल्लाह आया, पर मां उन काफ़िले बुहेरा वारे में बाबे सां 8 सालनि जे उमिरि जो 8.5 सालनि जे उमिरि जो या 9 सालनि जे उमिरि जो मौजूद हुयुसि। उन ॾींहुं मूंखे ख़बर पई आहे त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। मां त इंतज़ार में हुयुसि कॾहिं तो दिल पर ऐलान करे त हबीब जे दीन में दाख़िल थी मुस्लमान थिया। दुनिया खे पोइ थी ख़बर पए मूंखे त उन वक़्त खां ताड़ ॿधी वेठो त ऐलान थिए त साईं ते कलमो भरे मुस्लमान। वाह सिद्दीक़ तुंहिंजी सदाकत। इहो वरी ॿियो वापार जो सफ़र अबा यादि आहे न सही? या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। रब तो चए मां तव्हांखे न सुठो ॾियां इन वापार जो जेको तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए। मौला कहिड़ो आहे? तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बिअमवालिकुम व अनफुसिकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। वो वापार ही आहे अल्लाह ते ईमान आणियो, अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो, अल्लाह जे राह में माल सां जिहाद कयो, पंहिंजे जान सां जिहाद कयो। इहो तव्हांजे लाइ भलो आहे जेकॾहिं मोमिन आहियो। जेको अल्लाह रसूल ते ईमान आणे वापार कंदो सो क़यामत जे दर्दनाक अज़ाब खां बची पवंदो। यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। रब ताला फरमाए तो हिकिड़ो त तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बची पवंदो, ॿियो मां रब तव्हांजा उन मुस्तफ़ा ते ईमान आण जे सदके गुनाह बख़्शे छॾींदोसांव। यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। ऐं रब तव्हांखे दाख़िल कंदो उन नहरुनि में, उन बागनि में जंहिं हेठां नहरियूं थियूं वहनि। व मसाकिन तय्यबतन, ऐं तव्हांजे लाइ सुठा टिकाणा रहाइश जूं जायूं हूंदियूं। अल्लाह ताला फरमाए थो ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। इहा ई तव्हांजी कामयाबी आहे। जेको नबी करीम जी दामन वठंदो तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। जेको नबी करीम जी दामन फिटो कंदो उनखे कुझु बि कोन थींदो। शाह साहब फरमाईंदा हर दम कन हर नाम धोन दिहारी धोतिया मनु न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम। हाणे बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। जो कुझु आहे सो नबी जी इताअत ऐं ताबेदारी गुलामी में आहे, हुजूर जी मोहब्बत में आहे। इहो वापार कर जो अल्लाह ते ईमान आण, अल्लाह जे रसूल ते ईमान आण। इंशाअल्लाह ताला तुंहिंजा मुंहिंजा सभिनि जा बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह ताला तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, अव्हां जे सदके मूं गुनहगार जी बि हाज़िरी क़बूल फरमाए। दुआ कयो हिन फैज़ जे मरकज़ खे ख़ुदा ताला वरी दुबारो फैज़ जो मरकज़ बणाए। ख़ुदा ताला उहो साॻियो सिलसिलो जेको अॻे हलंदो हो उहो वरी शुरू करण जी तौफ़ीक़ असांखे अता फरमाए। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात साईं जे ख़ानदान खे पंहिंजे मशाइखनि जे मसलक ते मुस्तक़ीम तरह सुहिणे इस्तिक़ामत सां रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन जे ख़ानदान खे ख़ुदा ताला भलारो बनायो आहे, अञा बि ख़ुदा ताला खे वधीक भलारो बणाए। दोस्तो अज़ीज़ो, काफ़ी वक़्तु गुज़री वियो आहे। मां पे चयो त कलाक खनि ॻाल्हाए मिड़े तव्हां खां जान छॾाईंदुसि, पर अव्हां जे इश्क़ ऐं मुहबत मूंखां एतिरो कुझु ॻाल्हायो आहे। हेॾो साईं वेठे दुआ कई, शायदि शुकारा वेठे हयईं।
उन दुआ बि कुझु कमु कयो न त मां अॼु ॾाढो थकल हुउसि। ख़ुदा ताला जल जलालू मन वालो तहां नेकन सालिहन जे सदके ए मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज क़बूल फरमाए। तव्हांखे असांखे ख़ुदा अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुआ खां अॻु में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कैसेटूं ऐं कुझु किताब आहिनि अक़ाइद जे मुतालिक़, नमाज़ जे मुतालिक़, सूरतुर रहमान ऐं सूरत यासीन। तिलावत कारी साहब अब्दुल बासत जी आहे, लेकिन उन जो सिंधी में तर्जुमो वरी मूं भरियो आहे। दुआ कयो, इरादो कयो तुम त सॼो क़ुरान अलहमद खां वन्नास ताईं भरे छॾियां। इन लाइ टाइम लॻंदो। अल्लाह ताला तव्हांजी दुआ मंज़ूर फरमाए। ख़ुदा मूंखे तौफ़ीक़ नसीब फरमाए।